बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी जा आख़िरी 18 कलाक ऐं तक़रीर ऐं तक़रीबकारी जूं तयारियूं। तारीख़ हुई 26 डिसंबर साल जो 2007। बेनज़ीर भुट्टो लॉन्ग ड्राइव बाद इस्लामाबाद जे ज़रदारी हाउस पहुती हुई। थकावट सबबि आराम जो सोचे ई रही हुई त एतिरे में खेसि पैगाम मिलियो ऐं ही मैसेज कंहिं आम शख़्स जो न, पाकिस्तान जे ॻुझे इदारे जे सरबराह जो हो। बेनज़ीर भुट्टो खे ॿुधायो वियो त मेजर साहब हिकु अहम कम लाइ मुलाक़ात जो ख़्वाहिशमंद आहे। बेनज़ीर भुट्टो फ़ैसिलो कयो त हूअ 2 कलाक आराम कंदी ऐं रात जो नदीम ताज सां मुलाक़ात कंदी। इहा मुलाक़ात रात जो 1:30 वॻे थी ऐं इन मुलाक़ात में रहमान मलिक बि मौजूद हो। नदीम ताज बेनज़ीर भुट्टो खे ॿुधायो त खेसि क़त्ल करण जी कोशिश थींदी। ॻुझे इदारे जे सरबराह खे पंहिंजी सोर्स ते एतिरो त यकीन हो जो हू पाण रात देर सां बेनज़ीर जे इस्लामाबाद वारी रिहाइश खां पहुतो हो। BBC इस्लामाबाद जे अॻूणे नुमाइंदे ओवन बेनेट जॉन्स पंहिंजी किताब दी भुट्टो डायनेस्टी दी स्ट्रगल फॉर पावर इन पाकिस्तान यानी पाकिस्तान में ताक़त लाइ जिदोजहद में भुट्टो ख़ानदान में लिखे थो त ॻुझे इदारे जे सरबराह जो इहो जुमिलो ॿुधंदे ई बेनज़ीर भुट्टो खे शक थियो त नदीम ताज किथे प्रोग्राम मुलतवी करण लाइ दबाव त नथो विझे। बेनज़ीर भुट्टो ताज खे चयो त जेकॾहिं अव्हांखे सभु ख़बर आहे त पोइ आपघाती बमबारनि खे गिरफ़्तार छो नथा कयो। ॻुझे इदारे जे सरबराह खेसि जवाब ॾिनो त इहो नामुमकिन आहे, छाकाणि त ईअं करण सां सोर्स जो राज़ फाश थी वेंदो। बेनज़ीर भुट्टो नदीम ताज खे चयो त अव्हां सिक्योरिटी वधायो, न रुगो मुंहिंजी पर आम माण्हुनि जी हिफ़ाज़त यक़ीनी बणायो। ॻुझे इदारे जे सरबराह वाइदो कयो हो त हू इन लाइ पंहिंजी पूरी क़ुवत लॻाईंदो। बेनज़ीर भुट्टो जनरल ताज सां मुलाक़ात में मसरूफ़ हुई, होॾां क़ातिल संदसि क़त्ल जी तयारी करे रहिया हुआ। बेनेट जॉन्स लिखे थो त रात जे आख़िरी पहरनि में भालबान हैंडलर नसरुल्लाह 15 सालनि जे 2 ॿारनि बिलाल ऐं इकरामुल्लाह सां गॾु रावलपिंडी पहुची चुको हो। इन्हीअ दौरान तालिबान जा ॿिया मेंबर हसनैन गुल ऐं रफ़ाक़त हुसैन रावलपिंडी जो लियाकतबाद जो मुआइनो करे रहिया हुआ। बेनज़ीर भुट्टो खे शाम जो जलसे खे ख़िताब करणो हो। पुलिस पार्क जे टिनी गेट्स ते मेटल डिटेक्टर्स लॻाए रही हुई, पर इन सां को फ़र्क़ु पियो, छाकाणि त रिथाबंदी इहा हुई त मोहतरमा ते हमिलो जलसे मां वापसी दौरान कयो वेंदो। बिलाल खे पिस्टल ऐं गोलियूं ॾिनियूं वयूं ऐं इकरामुल्लाह खे हिकु हैंड ग्रेनेड ॾिनो वियो। नमाज़ पढ़ण खां पोइ हसनैन बिलाल खे इन गेट ॾांहुं वठी वियो, जंहिं बाबति उन्हनि जो ख़्यालु हो त बेनज़ीर भुट्टो इहो ई गेट इस्तेमालु कंदी। बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल जी जाच कंदड़ गॾियल क़ौमुनि जी इंक्वायरी कमीशन जे सरबराह ऐं गेटिंग अवे विद मर्डर नाले किताब लिखंदड़ हेराल्डो म्यूनोस लिखियो त 27 डिसंबर जी सुबुह बेनज़ीर 8:30 वॻे निंड मां उथी, 9 वॻे नाश्तो कयो। 2.5 कलाकनि बाद हूअ अमीन फ़हीम ऐं पीपल्स पार्टी जे अॻूणे सेनेटर सां अफ़गान सदर हामिद करज़ई सां मुलाक़ात लाइ वई। मंझंदि जो बेनज़ीर गाॾियुनि जे क़ाफ़िले में लियाकत बाग लाइ रवानी थी। हिन क़ाफ़िले में सभ खां अॻियां टोयोटा लैंड क्रूज़र में पीपल्स पार्टी जी सिक्योरिटी जो सरबराह तौक़ीर कायरा हो। बेनज़ीर भुट्टो अछे रंग जी लैंड क्रूज़र ते सवार हुई। गाॾी जे ॿिन्ही पासनि खां कायरा जूं ॿ गाॾियूं हली रहियूं हुयूं। उन्हनि गाॾियुनि पुठियां ज़रदारी हाउस जूं 2 ट्रकनुमा गाॾियूं बि हुयूं। इन्हनि गाॾियुनि पुठियां ज़रदारी हाउस जी कारे रंग जी मर्सिडीज़ बेंज़ हुई, जेका बुलेट प्रूफ हुई ऐं ज़रूरत पवण ते बेनज़ीर उन खे बैकअप गाॾी तौरु इस्तेमालु करे पई सघे। बेनज़ीर भुट्टो जी गाॾी ड्राइव जावेद रहमान करे रहियो हो। खाॿे पासे सीनियर पुलिस ऑफिसर मेजर इम्तियाज़ हुसैन वेठल हो। गाॾी में बेनज़ीर भुट्टो सां गॾु मख़तूम अमीन फ़हीम ऐं नाहिद ख़ान बि सवार हुआ। 2:15 ते बेनज़ीर जो क़ाफ़िलो फैज़ाबाद जंक्शन पहुतो, जितां खां सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी रावलपिंडी पुलिस जी हुई। 2:56 ते बेनज़ीर जो क़ाफ़िलो मरी रोड लियाकत रोड मोड़ ते पहुतो ऐं लियाकत बाग जे VIP पार्किंग एरिया तरफ़ वधंदो रहियो। इन दौरान बेनज़ीर भुट्टो जो लैंड क्रूज़र जी छित तां चहिरो साफ़ नज़र अची रहियो हो। हूअ माण्हुनि खे सलाम जो जवाब ॾेई रही हुई। हैरत जी ॻाल्हि आहे त बेनज़ीर भुट्टो जी हिफ़ाज़त लाइ मुक़रर माण्हुनि हिकु भेरो बि खेसि न रोकियो, छाकाणि त मोहतरमा जो इहो अमल हिकु वॾे ख़तरे खे दावत ॾेई रहियो हो। हेराल्डो म्यूनोस पंहिंजी किताब में लिखे थो त 3:16 ते बेनज़ीर जे क़ाफ़िले खे 5 खां 6 मिंट पार्किंग एरिया वारे गेट ते रुकणो पियो, छाकाणि त पुलिस वटि गेट खोलण लाइ चाबी न हुई। इन्हीअ दौरान बेनज़ीर भुट्टो मुकमल तौर ते गैर महफ़ूज़ गाॾीअ ते बीठी रही ऐं उन जो चहिरो स्केप हैच खां ॿाहिरि नज़र ईंदो रहियो। मोहतरमा तक़रीबन 10,000 माण्हुनि ॾाढो अधु कलाक ताईं तक़रीर कई। इन दौरान हुन 17 भेरा पंहिंजे वालिद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो नालो वरितो। तक़रीर ख़तम थी त पूरो इलाइक़ो बेनज़ीर भुट्टो ज़िंदाबाद जे नारनि सां गूंजी उथियो।
तक़रीर खां पोइ बेनज़ीर पंहिंजी गाॾी में वेही रही। संदसि कार काफ़ी देर ताईं रुकियल रही, छाकाणि त संदसि हामियुनि खेसि चइनी पासनि खां नारा हणण शुरू कया हुआ। कारकुननि जो जोश ॾिसी बेनज़ीर गाॾी में उथी बीठी। एमरजेंसी हैच मां संदसि चेहरो साफ़ नज़र अची रहियो हो। ओवन बेनेट जॉन्स लिखे थो त सुबुह खां इंतज़ार में बीठल बिलाल खे महसूस थियो त उन जो वक़्तु अची वियो आहे। हू पहिरियां बेनज़ीर जी गाॾीअ जे आॾो अची वियो ऐं पोइ फौरी तौर अहिड़ी जाइ ते चूंड कई जिते माण्हुनि जो रश घटि हो। उन्हीअ दौरान उन पिस्टल कढियो ऐं बेनज़ीर भुट्टो जे सिर ते निशानो लॻायो। हिकु सिक्योरिटी गार्ड बिलाल खे रोकण जी कोशिश कई, छाकाणि त हू विख पंध परे हो, पर हू रुगो बिलाल जी बाह खे टच करे सघियो। बिलाल हिकु सेकंड में घटि 3 फायर कया। 3 गोली हली त बेनज़ीर भुट्टो गाॾी अंदर सीट ते किरी पई। बिलाल जीअं ई ॾिठो त मोहतरमा किरी पई आहे, उन पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। उन वक़्तु हालत इहा हुई जो लियाकत बाग में हिकु बि एम्बुलेंस न हुई। धमाकनि सबबि बेनज़ीर भुट्टो जी गाॾी जा चारई टायर बर्स्ट थी विया हुआ। ड्राइवर कार खे रिमनि ते हलाईंदो रहियो, पर मंज़िल ताईं पहुची न सघियो। नाहिद ख़ान ओवन जॉन्स खे ॿुधायो त उन वक़्तु बेनज़ीर भुट्टो खे टैक्सी ते अस्पताल खणी वञण खां सवाइ ॿियो को ऑप्शन न हो। पुलिस खे का ख़बर ई न हुई। टैक्सी जो इंतज़ार कंदा रहियासीं। 2 या 3 मिंटनि में हिकु जीप अची ब्रेक खयों, जंहिंमें बेनज़ीर भुट्टो खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं उहा जीप बेनज़ीर भुट्टो जी तर्जुमान शीरी रहमान जी हुई। रिकॉर्ड मां पतो पियो त हू सभु हमले जे 34 मिंटनि खां पोइ अस्पताल पहुता हुआ। ऑपरेशन वक़्तु सभिनी मर्दनि खे ऑपरेशन थिएटर मां ॿाहिरि कढियो वियो। डॉक्टर्स मूजिबि बेनज़ीर भुट्टो खे जॾहिं अस्पताल आंदो वियो त उन वक़्तु बेनज़ीर भुट्टो खे को रओ न पहिरियल हो। अञा ताईं मालूम नाहे थियो त उहो रओ वियो केॾांहुं।